हजरत महमूद सुमरो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि अत्तय्यिबीन व अस्हाबिहि अत्ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमाउ वरसतुल अंबिया। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्हाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल ज़ी वक़ार बिरादर अजीज मौलाना मोहम्मद जान आबिद साहब, बिरादर मुकर्रम मौलाना मोहम्मद इलियास चन्ना साहब, बिरादर अजीज मौलाना जमाल मुस्तफ़ा तुन्यू साहब, बिरादर मुकर्रम मौलाना मोहम्मद सिद्दीक बरोही साहब, स्टेज पे मौजूद ओहदेदारान, जिम्मेदारान, पिंडाल में मौजूद मीरो खान जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, माजू जेन सालाना अजीम शान इज्तिमा जे इनेकाद ते पंहिंजे शहीद वालिद जे वफादार दोस्त ऐं भाउ, पंहिंजे मखदूम ऐं मोहतरम मौलाना मुनीर अहमद तुन्यो साहब के, पंवर साहब के, संदस जे जुमला फर्जंदगान के, इदारे जे असातिज़ा तलबा के ऐं जमीयत उलमा इस्लाम मीरो खान जे हिक हिक फर्द के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो ऐं पंहिंजे हिन इदारे जे लाइ दुआ करियां थो।
अल्लाह तबारक व तआला असांजे हिन इदारे के रुश्द ऐं हिदायत जो मरकज़ बणाए। रब साईं असांजे हिन इदारे के मीनारे नूर बणाए ऐं रब साईं असांजे हिन इदारे के क़यामत जे सुबुह ताईं शाद ऐं आबाद बणाए। रात जा तकरीबन 12:30 थी रहिया आहिनि। मगरिब खां वठी उलमा इकराम जा अवां बयानात ॿुधा आहिनि ऐं मूंखे एहसास आहे त अवां काफ़ी थकिजी चुका आहियो। जेका दोस्त थकियल आहिनि मुझे तरफा उन्हनि खे इजाज़त आहे उहे पंहिंजे घर जे तरफ़ वञी सघनि था। दिल सां उहे हिन प्रोग्राम मां उथी सघनि था। जेके उथणो आहे हाणे उथे। मुंहिंजे तकीर जे विच में कंहिंखे उथण जी इजाज़त न हूंदी। जेको वञणु चाहे हाणे वञे ऐं जंहिंजे वञण जो इरादो न आहे उहे वेही रहनि। बीहण जी इजाज़त न आहे। हे जेका तव्हां हेॾो बीठा आहियो सुरी अची हेॾे अचो। उथे कोई न। बीठल हेॾे अॻिते सुरी अचो हेॾे साम्हूं। इन्हनि खे रस्तो ॾियो बीठलनि खे। उथे कोई न। बिल्कुलु गड़बड़ न कयो। सुरी अचो सुरी अचो सुरी अचो। अवा हेॾो न उथो। हेॾो 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 न हेॾो हेॾो ठीकु आहियो तव्हां। बिल वेही रहो हुते। जॻह आहे वेहण जी। अॻिते हेॾो वारा न अचनि हेॾो वारा अचो। ओ बाबा ईअं न कयो न। मां तकीर छॾे ॾींदोसांव। जमात जो नालो ई नज़्म ज़ब्त जो आहे। गड़बड़ न कयो। जेका वेठल आहियो उहो बिल्कुलु ओ पुट हिनखे वांग वठी विहारो। उथण न ॾियो हिननि खे। हिम्मत कयो वियो। मां ॾिसां। हिम्मत कयो हिम्मत कयो हिम्मत कयो। घणी देर ओकड़ू वेहंदो सिधा थी वियो। ओ ये रुमाल बिछायो। शाबाश। भला माण्हू आहियो तव्हां। हरूभरू मोली मुनीर तव्हांजी गिला थो करे। अबा अॻिते न अचो बाबा बस महिरबानी कयो। ओ सोट वियो बाबा। हाणे हिकु दफ़ो ॿीहर दरख़्वास्त कयां थो। जेके वञणो आहे बिल्कुलु उथो। इजाज़त आहे बिल्कुलु वञो। न वेंदव त वेहो। बीहण जी इजाज़त आहे। वेहो। को हिकिड़ो बि मूंखे बीठल नज़र न अचे। या घर वञो या वेहो। टियों कमु न हलंदो। अबा और तो सुरी अची वेहो या घर वञो। अज़ीज़ान मोहतरम, मुहर्रमुल हराम जो बाबरकत महीनो जेको सॼो जो सॼो महीनो क़ुर्बानियुनि सां भरियल आहे। मां जुमे जे इज्तिमा में भी अर्ज़ कयो ऐं मां अॼु रते देरे में भी अर्ज़ कयो त मुसलमाननि जे साल जी इंतहा भी क़ुर्बानियुनि सां ऐं मुसलमाननि जे साल जो आगाज़ भी क़ुर्बानियुनि सां। अल्लाह जे दुश्मननि, रसूल जे दुश्मननि, क़ुरान जे दुश्मननि, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे बाग़नि जी साल जी इंतहा भी ख़ुशियुनि सां, साल जो आगाज़ भी ख़ुशियुनि सां। मां अर्ज़ कयुमि त मूंखे यादि हो त ग़ालिबन 2013 में मां अमेरिका में हुउसि ऐं दिसंबर जो महीनो हुजे। वॾनि वॾनि मार्केटुनि में सेल लॻल हुई। 50% ऑफ। 100 रुपयो खीर किलो आहे त 50 रुपए। तुझो सूट 1000 रुपए जो आहे त 500 रुपए में। बूट 500 रुपए जो आहे त 250 रुपए में। कार तव्हांजी लख रुपए में आहे त 50,000 में। त मां उतां दोस्तनि खां पुछियो। दारुल उलूम न्यूयॉर्क जा उलमा इकराम असां गॾु हा जेका मुंहिंजा मेज़बान हा। त ख़ैर त आहे एॾी वॾी सेल छो लॻाई वई आहे?
तो उन्हनि मांखे चयो त साईं साल जी आख़िर आहे, ईसाइन ऐं नसरानिन जी ईद है, ईद जूं तकरीबात आहिनि, ख़ुशी आहे, उन ख़ुशीअ में सेल लॻल आहे। मांखे फौरन ज़हन में आयो त न्यू ईयर जी रात ते त मीरो खान जी काई छत खाली न हूंदी आहे, ठाव ठाव ठाव। जेके बंदूक हथ में आई, जेके पिस्टल हथ में आयो, जेके कलाशन हथ में आई, ॿियो न त फटाका हथ में आया। हे त यहूदिन जी ख़ुशी आहे, नसरानिन जी ख़ुशी आहे, काफ़रन जी ख़ुशी आहे। हे त उन्हनि जे साल जी इंतहा पई थिए, हे तो उन्हनि जे साल जो आगाज़ पियो थिए। लेकिन मां मुसलमाननि जे साल जे इंतहा ते थोरी सां त ज़िल हज जे महीने में 10, 11, 12 ज़िल हज ते मूंखे जनाब इब्राहीम ऐं जनाब इस्माईल जे क़ुर्बानीअ जी याद ताज़ी थींदे नज़र थी अचे। मारड़ी ज़िल हज ते नज़र तो कयां, तारड़ी ज़िल हज ते खलीफे सुवम ज़िन्नूरैन मदीने जे मीर जे बिन जिगर जे टुकरन न्याणिन जो शोहर, उहो मुझो मुर्शिद उस्मान, जे बैयत खे अल्लाह कुरान में लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनक तहत अश-शजरा सां ज़िक्र कयो त साईंजन बैयत पे वरती तो उस्मान जे खून जो पलान कंदासीं। सहाबा ईंदा था वञनि, बैयत कंदा था वञनि, सहाबा ईंदा था वञनि, बैयत कंदा था वञनि। आख़िर में साईंजन पंहिंजे हथ जे मथां पंहिंजो ॿियो हथ रखियो। साईंजन फरमायो, हे मुंहिंजो हथ, हे उस्मान जो हथ, मां उस्मान जे तरफ़ां बैयत थो कयां त मां उस्मान जे खून जो पलान कंदुमि त अञा साईंजन हथ न खयो हो। जनाब जिब्राईल फरमायो, महबूबा हथ न खणजांइ, हेठियो तुंहिंजो मथो उस्मान जो, त उस्मान जे हथ जे मथो जिब्राईल जो हथ आहे, मां बि बैयत थो कयां त रब फरमायो मथा मुंहिंजो बि हथ आहे। जिन जिन उस्मान जे खून जे पलांद जी बैयत कई आहे, मां रब जो उन्हनि खां राज़ी थियण जो सर्टिफिकेट थो जारी कयां। उन मुंहिंजे मुर्शिद उस्मान जे शहादत जो ॾींहुं 18 ज़िल हज जो साईंजन फरमायो आहे को अल्लाह जे नाले ते दीन इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ पंहिंजो माल खणी अचे। ता माल वठण सिखियो आहे, ॾियण काॾों सिखियो आहे। ऐं मुंहिंजी सिंधी क़ौम खे अलाए कहिड़ी नज़र लॻी वई। असांजी क़ौम पैनागर थी वई, असांजी क़ौम पैनागर थी वई। असांजूं आमड़ियूं, भेनरियूं, न्याणियूं बेनज़ीर इनकम सपोर्ट ते चादरें चार दीवारी जे तक़द्दुस के फलांगे करे आयूं। अज असांजा नौजवान भोतारन खानन नवाबन जे दरवाज़न ते राशन जे कट्टन जे लाइ ठेका था झलनि। ओ सिंधियो, पंहिंजन अबन ॾाॾनि जे तारीख़ खे पढ़ो। तव्हांजा अब्बा ॾाॾा वठण वारा न हो, तव्हांजा अब्बा ॾाॾा ॾियण वारा हो। जिन खीसा त खोलिया, ज़मीन जा दरवाज़ो खोले करे शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी जो भी इस्तक़बाल कयो त पाकिस्तान जे क़याम खां पोइ हिन धरतीअ ते मुहाजिरन जो भी इस्तक़बाल कयो। सिंधियो, तव्हांखे कंहिंजी नज़र लॻी आहे? आबाओ अजदाद जे रस्ते ते मोटी अची भोपारन जे इन राशन जे कट्टन के जूते जी दाग ते रखी करे सिंध के बागुन जे वातन में आज़ाद करायो। अलाए कंहिंजी नज़र लॻी। साईंजन फरमायो आहे को जेको दीन इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ को माल ॾे। हज़रत उस्मान उथियो, साईं 100 माल सां लद्यल उठ कबूल पवन। साईं 200, साईं 300, साईं 400
एक रिवायत में आ हजरत उस्मान हिकड़ी महफिल में 700 उठ माल सां लदियल महबूब जे कदमन का कुर्बान कया। बी रिवायत में आ त 900 उठ ऐं टी रिवायत में आ त 1100 उठ माल सां लदियल। सजन फरमाया उस्मान हाणे तू न उठ जाए को बियो उठे। हजरत उस्मान उथियो, घर वियो, मोटी आयो, सोन जी भरियल थेली खणी आयो। साईं जे ख़िद साईं फरमाया तो जो चयम त न उते साईं मां घर वियो हो, मोटी आयो, मुंहिंजी नई महफिल आ, सही सोन जो अशरफियूं हे कबूल पवन। साईं खोलियूं, झोलीअ में रखियूं, खेडन था। हर हिन हथ में मीरो खान वारो उन मुझे मुर्शिद उस्मान जे 18 ज़िलहज ते शहादत जो ॾींहुं आ, जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमायो मा ज़र्र उस्मान मा अमिल बाद हाज़ल यौम। अज खां पोइ उस्मान काई नेकी करे या न करे, उस्मान जो इहो अमल जन्नत वञण जे लाइ काफ़ी आ। मां जॾहिं नज़र तो कयां ज़िलहज ते, तॾहिं ज़िलहज हजरत इब्राहिम ऐं हजरत इस्माइल जी कुर्बानी जी याद ताज़ा थी करे। ओ मीरो खान वारो, मां जॾहिं नज़र तो कयां 18 ज़िलहज ते, त मुझे मुर्शिद उस्मान जी शहादत थी नजर अचे। वो मुझो मुर्शिद उस्मान जो मदीने जे मीर सां मिलण जे लाइ आयो आ। मस्जिद जे कुंड में ॾिठई, साईं जन नमाज़ था पढ़न, मोटी वियो, वरी मोटी आयो। साईं जन ॿी कुंड में, साईं जन टी कुंड में, साईं जन चौथी कुंड में, मदीने जो मीर कुंडू मटाए मटाए नमाज़ था पढ़न। हजरत उस्मान दर ते दस्तक ॾिनी, घर आवाज ॾिनई, ओ अम्मा मां उस्मान हां। साईं जन के ॾिठो थम, हर हुन कुंड में, हर हुन कुंड में, हर हुन कुंड में, हर हुन कुंड में छा थियो? साईं जन के कॾहिं ईअं मुस्तरब न ॾिठो थम, साईं जन के कॾहिं ईअं परेशान न ॾिठो थम। छा थियो? साईं जन ईअं परेशान आहिनि। साईं जन कुंडू मटाए मटाए नमाज़ था पढ़नि, अंदरां आवाज़ आयो, उस्मान ताजदार अंबिया, इमामुल अंबिया, खतीबुल अंबिया, शाफी महशर, साकी कौसर, बुलंद बाला कदर, रहमत जे समंदर जी इहा कैफियत बुख जे करे आ, जो मदीने जे मीर काफ़ी ॾींहनि खां हिकिड़ो गिरह वात में नाहे विधो। हज़रत उस्मान खां रड़ निकिरी वई, भगो वयो, मानी जो इंतजाम कई, गोश्त जो इंतजाम कई, खणी आयो। रिवायतुन में तो अचे साईं जन नमाज का फारिग थिया, साईं जन घर आया, साईं जन ॾिठो त मानी आ। साईं जन फरमायो केर खणी आयो? जवाब मिलियो साईं उस्मान खणी आयो। साईं जन लुक़्मो मुबारक, ओ मीरो खान वारो, ही 18 ज़िलहज उन मुझे मुर्शिद उस्मान जे शहादत जो ॾींहुं। साईं जन लुक़्मो मुबारक पंहिंजे वात मुबारक में न रखियो। साईं जन वापस मस्जिद विया, साईं जन हथ खया ऐं साईं जन फरमायो, ओ अल्लाह मां उस्मान खां राज़ी हां, तू भी उस्मान खां राज़ी थी वञ न। मां जॾहिं नज़र थो कयां, ज़िलहज बि क़ुर्बानियुनि सां भरियल नज़र थो अचे, मुहर्रम बि क़ुर्बानियुनि सां भरियल नज़र थो अचे। उथ बे शुरू थी वई आहे, दुआ घुरां अबा, दुआ घुरां, पक सां न घुरां, वेहंदो मोहब्बत सां। चङो जेका थकिया पिया आहियो उहो मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। कुसूर मोली मुनीर जो राज 12 बजे तकीर ॾींदो त पोइ तकीर बि करणी आहे, मजमो बि जाॻाइणो आहे, ॿई कम करणा आहिनि। असुल मौलवियुनि खे एहसास आहे त 10 बजे तकीर न, चौथी तकीर थो कयां, अॼु ॾींहं जी चौथी तकीर आहे। सुभान अल्लाह बि, अस्तगफिरुल्लाह बि, रहम बि कयो मुंहिंजे मथां। अबा मोहब्बत सां 5 मिंट वेहंदो, मौज़ू खे खणी हलां अॻिते, मोहब्बत सां वेहंदो, मौज़ू खे खणी हलां। मां चयो त काफ़रनि जी साल जी इंतहा बि ख़ुशियुनि सां, काफ़रनि जे साल जो आगाज़ बि ख़ुशियुनि सां, मुसलमाननि जे साल जी इंतहा बि क़ुर्बानियुनि सां। 10 ज़िलहज हज़रत इब्राहिम ऐं इस्माइल जे याद में क़ुर्बानी, 18 ज़िलहज मुझे मुर्शिद उस्मान जी शहादत, 1 मुहर्रम मुराद पैगंबर, ज़ोहरे पैगंबर, हो सहाबी जो 1.25 लाख सहाबी मदीने जे मीर जा मुरीद हैं। अकेलो मुझो मुर्शिद उमर मदीने जे मीर जी मुराद है। सुभान अल्लाह में सुस्ती आ,
सुभान अल्लाह में सुस्तिया ओ पेरी मुहर्रम शोहरे पैगंबर मुराद पैगंबर खलीफे दुवम 22 लख मुरब्बा मील ते इस्लाम जो झंडो फैलाइण वारे मुझे मुर्शिद उमर जे शहादत जो ॾींहुं हो उमर अव्वल मन अस्लम अला निजतिन फहुवा उमर अव्वल मन फतहल बाबल काबा फहुवा उमर अव्वल मन हाजर अला निजतिन फहुवा उमर जैन नाराहणी इस्लाम कबूल कयो जैन नाराहणी काबे जा दरवाजा खोल राया जैन नाराहणी मक्के का मदीने हिजरत कई खबर थव छो मीरो खान वारो जुमलो थो ॾियां खबर थव छो उन वक्त भी उमर नारा इन जे करे पियो हणे जो उमर के खबर ही त शैतान उमर के ॾिसी भजी वेंदा आहिनि ऐं अॼु बि उमर जो नालो ॿुधी शैतान रस्तो बदलाए वेंदा आहिनि वो मुझो मुर्शिद उमर जो अम्मा आयशा अफीफे कायनात अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त मदीने जे मीर शाफी महशर साकी कौसर बुलंद बाला कदर रहमत जे समंदर जो मथो मुबारक मुझे गोद में आ साईं मुझे गोद में आरामी हिन आसमान साफा चंद्र भी नजरे थो तारा भी नजरन था साईं जो नजरों आसमान में हिन साईं जो मथो मुबारक मुझी गोद में आ मां चयो बाबा साईं के जिम साईं बुधायो तो सही आसमान में तारा हिन इन जे बराबर कंहिंजो अमल आहे तो साईं फरमायो आयशा आसमान जे सितारन जे बराबर कंहिंजो अमल आहे तो उमर आहे मां चुप त मुझो बाबो काॾे वियो साईं फरमायो त आयशा तू सवाल आसमान जे तारन जे बराबर अमलन जो कयो तो वो अमल उमर जा हिन अबू बकर जो पुछे थी त पोइ उमर जा सब अमल अबू बकर जे हिक नेकीअ ते भारी न था थी सघनि उहो मुझो मुर्शिद अबू बकर उहो मुझो मुर्शिद उमर जो मैं तोखे अजीब गाल ॿुधायां खोल तिरमिज़ी शरीफ के साईं घरों था अचनि मस्जिद नबवी जे तरफ मिंबर जे तरफ महराब जे तरफ सहाबा कंध झुकियल आहिनि कंहिं सहाबी में जुर्रत न है कंध खणी मदीने जे मीर के तके सके कंहिं सहाबी में जुर्रत न है कंध खणी साईं के तके सके हदीस में रिवायत थी अचे त अकेलो अबू बकर हो अकेलो उमर हो हे बई मुझा मुर्शिद हा साईं घरों निकरंदा हा त बई साईं के तकींदा हा साईं इन्हनि ॿिन्ही के तकींदा हा अबू बकर ऐं उमर मदीने जे मीर के ॾिसी मुस्कुराईंदा हा मदीने जो मीर अबू बकर उमर के ॾिसी मुस्कुराईंदो हो सुभान अल्लाह में सुस्ती आ सुभान अल्लाह में सुस्ती आ जुलहज भी कुर्बानी सां भरियो पियो आ मुहर्रम भी कुर्बानी सां भरियो पियो आ 10 जिलहज जनाब इब्राहिम ऐं इस्माइल जे याद में कुर्बानी 18 जिलहज जनाब उस्मान जे याद में छो तो उन जे शहादत जो ॾींहुं पहिरीं मुहर्रम मुझे मुर्शिद उमर जे शहादत जो ॾींहुं वो उमर जो साईं घरां निकता मस्जिद के तरफ पिया अचनि सजे पासे ॾांहुं मुर्शिद अबू बकर हो खबे पासे ॾांहुं मुर्शिद उमर हो ॿुधजांइ मीरो खान वारा सजे पासे ॾांहुं मुर्शिद अबू बकर हो खबे पासे ॾांहुं मुर्शिद उमर हो मुर्शिद अबू बकर जो मदीने जे मीर जे हथ में हथ हो मुर्शिद उमर जो मदीने जे मीर जे हथ में हथ हो साईं जो हिकु हथ मुर्शिद उमर जे हथ में साईं जो ॿियो हथ मुर्शिद उमर जे अबू बकर ऐं उमर जे हथनि में ऐं साईं फरमायो मुझे सजे अबू बकर मुझे खबे उमर क़यामत जे ॾींहुं उथंदासे त मुझे सजे अबू बकर हुंदो मुझे खबे उमर हुंदो सुभान अल्लाह में सुस्ती आ तहां को वधीक थकल मां आहियां मुंहिंजी निड़ी कम न करे पर तहांजी निड़ी कम नथी करे अज सुभान अल्लाह जी ज़रब लगण घुर्जे मदीने जे मीर फरमायो तो हर नबी के आसमान में भी वजीर जमीन में भी वजीर मांजा आसमान में वजीर
जिब्राइल ऐं मीकाईल हिन त मुंहिंजा ज़मीन में वज़ीर अबू बकर ऐं उमर हिन। यार सुभान अल्लाह में सुस्ती यार। ज़िलहज जो महीनो भी, कुर्बानिन जो महीनो, मुहर्रम जो महीनो भी ॻाल्हायो, मुहर्रम जो महीनो भी ॻाल्हायो नथा, ॻाल्हायो नथा। ऐं ॾही मुहर्रम मुंहिंजे मुर्शिद हुसैन जे शहादत जो ॾींहुं। अल्लाहु अकबर। उहो मुंहिंजो मुर्शिद हुसैन जंहिंजे मदीने जमीर फरमायो हुसैन मिन्नी वाना मिनल हुसैन। हुसैन मामा है, मां हुसैन मां आहियां। उन मुंहिंजे मुर्शिद हुसैन जे शहादत जो ॾींहुं जंहिंजे लाइ मदीने जमीर फरमायो ये ॿई शहजादा जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। ऐं तव्हांखे अजीब ॻाल्हि ॿुधायां, शायदि तव्हां मौलविन खां न ॿुधो हूंदो, उलमा खे न ॿुधो हूंदो। रिवायत में तो अचे त हज़रत हसन हज़रत हुसैन घर में आहिनि, ॿई खेॾनि था, ॿार आहिनि, नंढड़ा मासूम बच्चा आहिनि, खेॾनि था। साईं जन गॾु खेॾनि था, साईं जन गॾु खेॾनि था त साईं जन हज़रत हुसैन जी तरफ़दारी था कनि। टीमूं लहंदियूं आहिनि न मैदान में, पोइ तव्हां हिकिड़ी टीम खे सपोर्ट कंदा आहियो, मां फलाणी टीम सां टीवी ते बि वेंदा आहियो त टीम खे सपोर्ट कंदा आहियो, खिलाड़ी खे सपोर्ट कंदा आहियो। हिते ॿ ॿार खेॾनि पिया, साईं जन हज़रत हुसैन खे सपोर्ट था कनि। अम्मा फातिमा जो बाबा हसन खे सपोर्ट नथा कयो, तव्हां हसन जी भर नथा वठो, तव्हां हुसैन जी भर था वठो। साईं जन फरमायो फातिमा जिब्राइल आयो आहे, अल्लाह मोकिलियो अथसि, जिब्राइल बि हुसैन ॾांहुं बीठो आहे। खोलियो रिवायत खे, खोलियो हदीस जे किताबनि खे। वो मुझे मुर्शिद हुसैन कान यमतस्सु लिसान अल हुसैन कमा यमतस्सु रजुल तमरा। मदीने जो मीर मुर्शिद हुसैन जे ज़बान के ईअं चूसींदा हा जीअं तूं खारक खे चूसींदो आहे। ओ मीरो खान वारो, ज़िलहज जो महीनो भी कुर्बानिन जो, मुहर्रम जो महीनो भी कुर्बानिन जो। रब्बे मोहम्मद जो कसम, अहले बैत मुझे अखिन जो नूर हिन, सहाबा मुझे अखिन जो नूर हिन। जेकरे कंहिंजी हिक अख कढने काणो थी पवंदो, ऐबदार थी पवंदो, वो कामिल माण्हू न सॾाइबो। जेकरे मुझे दिल मां अहले बैत जे मोहब्बत के कढने त मुझो ईमान पूरो कोन्हे, पर जेकरे मुझे दिल मां सहाबा जे मोहब्बत के कढने त मुझो ईमान पूरो कोन्हे। मुझे एक अख जो नूर अहले बैत हिन, त ॿी अख जो नूर सहाबा हिन। अॼु तू सहाबा जे बारे में गंदी ज़बान तो इस्तेमाल करे, गुत्था लफ्ज़ थो ॻाल्हाए। उहे सहाबा जिनके अल्लाह कुरान में फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन। मां अबू बकर खां राज़ी, अबू बकर मूंखां राज़ी। मां उमर खां राज़ी, उमर मूंखां राज़ी। मां उस्मान खां राज़ी, उस्मान मूंखां राज़ी। मां अली खां, मां हसन खां, मां हुसैन खां, मां अमीर मुआविया खां राज़ी। इहे सब मूंखां राज़ी। सितारनि खे को थुक हणे वरी मुंह में लॻंदसि, सितारनि जी रोशनी ते असर नथो पइजी सघे। क़यामत जे सुबुह ताईं तू थुकींदो वर, पंहिंजे मुंह के खराब कंदे। रब्बे मोहम्मद जो कसम, अबू बकर भी जन्नत पहुंची चुको आ, उमर भी जन्नत पहुंची चुको आ, उस्मान भी जन्नत पहुंची चुको आ, हैदर कर्रार भी जन्नत पहुंची चुको आ, हसनैन करीमैन भी जन्नत पहुंची चुको है। मुझी मां आयशा सिद्दीका भी जन्नत पहुंची चुकी आ, तो मुझो मुर्शिद अमीर मुआविया भी जन्नत पहुंची चुको आ। नारे तकबीर, ताजदार खत्म नबूवत, शान सहाबा, शान अहले बैत, जमीयत उलमा इस्लाम। पहली गुजारिश, पहरियों अर्ज़ अपील, पहली दरखास्त त जिन सहाबा जो इंतखाब
गुलाम हो, उमर इब्ने खत्ताब जा भी गुलाम हो, उस्मान ज़ुन्नूरैन जा भी गुलाम हो, तरब्बे मोहम्मद जो कसम हैदर कर्रार हसनैन करीमैन अम्मा फातिमा जा भी नौकर गुलाम। पेरी गुजारिश सहाबा जी शान में गुस्ताखी न कर, सहाबा जी इज्जत कर, जेके अल्लाह चयो मां राज़ी थी वियुमि तू न खां राज़ी थी वञ, जेके मदीने जे मीर सितारो सॼो उन सितारे खे थुकण जी कोशिश न कर। ऐं ॿी गुज़ारिश त असांजो यज़ीद सां इख्तिलाफ़ छाते आ, ॿुधाए को मजमे मां असांजो बाबा यज़ीद सां इख्तिलाफ़ छाते आ, मजमे मां को ॿुधाए। मगरिब का मौलविन जूं तकीरूं ॿुधियूं अथव, यज़ीद जो कसूर कहिड़ो हो, मां मजमे में ॿुधण थो चाहियां, मौलविन खां नथो। को हिकिड़ो आहे जेको ॿुधाए? जी न वेही रहो, न शराबी हो न ज़ानी हो। जी अदा जी असांजी दुश्मनी छाते आ, इहो ॿुधाए। जवाब ग़लत आहे, वेही रहो। जी जवाब दुरुस्त आहे, तुंहिंजी चांहि जो कोप थियो लारकाणे अॼु प्यारी नो मैं। असांजो हज़रत हुसैन जे शहादत ते करे यज़ीद सां इख्तिलाफ़ आ त यज़ीद कातिलाने हुसैन मां है। बोली लिया साहब, यज़ीद कातिलाने हुसैन मां है। ऐं वक्त जो इक़्तिदार ते वेठल हुक्मरान हो, इन जे करे यज़ीदी किरदार ते लानत वसे पई। ऐं क़यामत जे सुबुह ताईं हुसैनियत जिंदाबाद जा नारा बुलंद थींदा रहंदा, यज़ीदी किरदार मुर्दाबाद जा नारा लॻंदा रहंदा। ऐं इंशाअल्लाह जेसि ताईं हुसैनी काफ़िले जो हिकिड़ो भी सिपाही जिंदा है, मुर्शिद हुसैन वांगुर वक्त जे यज़ीदन जे हथन ते पंजन खां इनकार कंदा रहंदासीं। नारे तकबीर, हुसैनियत, हुसैनियत, यज़ीदियत, यज़ीदियत। पहिरीं गुज़ारिश सहाबा जी इज्जत कर, जेका अल्लाह राज़ी थियो आहे तूं उन खां राज़ी थी, जेके मदीने जे मीर सितारो सॼियो आहे तूं उनजो एहतराम कर। ॿी गुज़ारिश त क़यामत जे सुबुह ताईं यज़ीदी किरदार ते लानत लॻंदी रहंदी ऐं इंशाअल्लाह पोइ ते न हटंदासीं। लेकिन टीं गुज़ारिश ऐं आख़िरी ॻाल्हि आहे, इन ते गुफ़्तगू ख़तम कंदुसि त मुर्शिद हुसैन जो यज़ीद सां जहिड़ो छा थियो? सवाल आहे मुर्शिद असांजो त जहिड़ो इन थिया त कातिलाने हुसैन मां है। उन वक्त मुर्शिद हुसैन जिंदा हो, मुर्शिद हुसैन यज़ीद सां जहिड़ो छा थी? कोई जवाब ॾियो उथे। जी अदा उथी, गाड़ी टोपी वारा उथी भी पोयां उथियो। जी छाजे करे? तौहीद ते कोई जोड़ो न होवे। जी होॾां हिकिड़ो जवाब तो अचे, उथी भी मथे। जी अधु जवाब तुंहिंजो दुरुस्त आहे, अधु चांहि जो कोप थियो तुंहिंजो वे। ॿुधो तवज्जो सां, इहा मुंहिंजी गुफ़्तगू जा आख़िरी लफ़्ज़ आहिनि, इन ते गुफ़्तगू ख़तम कंदुसि। तवज्जो सां ॿुधो, ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि सां मुख़ातब। हे जेका नौजवान आहिनि, ऐं अक्सर मुंहिंजी मुनीर मुबारक हुजे तोखे नज़र फेराए, अक्सर नौजवान आहिनि। ऐं इहो बि नज़र फेराए त ॾाढी कूड़िया घणा आहिनि, मथे उघाड़ा घणा आहिनि, मौलवी घणा आहिनि। माशाअल्लाह इनक़िलाब अची चुको आहे। हर कच्चे पक्के घर में जमीयत उलमा दाखिल थी चुकी है। बोली मुनीर पढ़ो आ ओ मां के चो तो दुआ का पहिरियों मुझे निकाह पढ़ाए जाए, तू चो पढ़ो। अच्छा लाउड ते न चओ, माज़रत हलते माराईंदे छा, घर वञणो अथसि। बाबा टी गुज़ारिश तवज्जो सां ॿुधो नौजवानो, मुर्शिद हुसैन जो यज़ीद सां जहिड़ो छा थियो हो?
मुर्शिद हुसैन यजीद जे हथ ते बचत का इनकार छो कयो। हालांकि हजरत अमीर मुआविया जे जिंदगी में जानशीन जे तौर ते बचत जो आगाज थियो ऐं उन वक्त हजरत हुसैन बचत का इनकार कयो ऐं रुगो हजरत हुसैन बचत का इनकार न कयो पर मुझे मुर्शिद उमर जे पुत्र जनाब अब्दुल्ला बिन उमर भी यजीद जे हथ ते बचत का इनकार कयो। यो वो अब्दुल्ला बिन उमर जेको मस्जिद नबवी जे आगुर में मुर्शिद हुसैन सां खेडी रहियो आहे। मुर्शिद उमर मिंबर ते खुतबो चई रहियो आहे। मुर्शिद हुसैन पुछियो हजरत अब्दुल्ला बिन उमर खां जेको मिंबर ते वेठो आहे खुतबो थो ॾे इहो केरु आहे? त हजरत अब्दुल्ला बिन उमर चयो मुंहिंजो बाबो आहे खलीफे वक्त इन जो नालो उमर आहे। हजरत हुसैन फरमायो यो 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 खलीफे वक्त बाद में आ, यो तुझो बाबो बाद में आ, यो 22 लख मुरब्बा मील जो हुक्मरान बाद में आ। पहिरियों इहो जेको मिंबर ते वेठो खुतबो थो ॾे जेके तू उमर थो चई जेके तू पंहिंजो बाबो थो चई जेके तू वक्त जो खलीफो थो चई इहो असांजो खादिम ऐं नौकर ऐं गुलाम। जुमो पूरो छो खुतबो पूरो छो हजरत उमर घर आयो खट ते सुतो पियो हजरत अब्दुल्ला बिन उमर आयो। बाबा तव्हां खुतबो पिया चओ मां ऐं हुसैन खेॾूं पिया। हजरत हुसैन मूंखां पुछो केरु आहे? मां चयोमांसि खलीफ़े वक्त बादशाह आहे हजरत उमर आहे। मूंखे चई न इहो असांजो गुलाम आहे असांजो नौकर आहे। हजरत उमर खां रड़ निकिरी वई उथी वेठो चई छा थो चई? चई हा बाबा हुसैन चयो असांजो नौकर आहे असांजो गुलाम आहे। हजरत उमर चयो पुट वञ न हुसैन खां लिखराया हुसैन खां लिखराया। हजरत अब्दुल्ला बिन उमर आयो दर खड़काई हजरत हुसैन निकतो जी बाबे मोकलियो आहे अगोणे चई न त असांजो गुलाम आहे असांजो नौकर आहे। बाबो थो चए लिखी ॾे जी हेॾे कर हाणे थो लिखी ॾियां लिखी ॾिनईसि। हजरत अब्दुल्ला बिन उमर खणी आयो हजरत उमर ॾिठो अखियुनि मां आब वही पियसि चुमियईं जी पुट हे मुंहिंजे कफन में रखजांइ क़यामत जे ॾींहुं चवंदुमि त मदीने जे मीर जे अहल बैत मां उमर खे पंहिंजो गुलाम ऐं नौकर तस्लीम कयो हो। ए त हजरत अब्दुल्ला बिन उमर करबला का पहिरियां फौत थी वियो। मुझो विजदान थो चए मुझो ज़मीर थो चए मुझे अंदर जो इंसान थो चए जेकॾहिं अब्दुल्ला बिन उमर बजत जे इनकार वक्त बि हुसैन सां गॾु हो जिंदा हुजे हा त करबला में भी मुर्शिद हुसैन खे अकेलो न छॾे हा। तू हुन उमर खे हुसैन जो दुश्मन थो सॾे? तोखे शर्म नथो अचे? तोखे शर्म नथो अचे? अल्लाह अकबर। हजरत अमीर मुआविया जे जिंदगी में जानशीन नाइब वली अहद जी बचत थी। हजरत हुसैन बचत का इनकार कयो छो? हजरत हुसैन फरमायो मां इनके हुक्मरानी जे लायक नथो समझा मां इनके अवाम जे मथा हक के हाकमियत जो इख्तियार ॾियण मुनासिब नथो समझा। यो अल्लाह जे धरती थे अल्लाह जे निजाम जे निफाज के लाए मुनासिब न है। गरीबन मिस्किनन हारन मजदूरन के हकन ॾियण जे लाए मुनासिब न है। इक़्तिदार जे कुर्सी ते वेहण जे लाए मुनासिब न है। मां इन जे करे इन जे हथन ते बचत का इनकार थो कयां त पोइ मीरो खान वारो मुहर्रम जे महीने में लख कारा कपड़ा पायो लख खटोला ऊंधा कयो लख सबीरू हणो लख न्याज कयो लख मचे में धूड़ो विझो ओस ताईं हकीकी हुसैनी नथा बची सघो जेस ताईं वक्त अचे यज़ीदन जे हथन ते बचत का इनकार न कयो। जेकॾहिं भतार जे साम्हूं झुकियो पियो आहे खान ऐं नवाब ऐं सरदार जे साम्हूं झुकियो पियो आहे जेकॾहिं 5000 ऐं 2000 ऐं राशन जे कटन ते वोट जो सौदो थो करे ट्रांसफर ऐं पोस्टिंग ते नाली ऐं किरास ते छोरे जे नौकरीअ ते वोट जो सौदो करे ज़ालिम ऐं जाबिर जे इक़्तिदार हवाले थो करे त पोइ यादि रखजांइ लख दफ़ो हुसैन हुसैन कंदो रहो तू हक़ीक़ी मानाउनि में हुसैनी नथो बणिजी सघे। मौलविन ते कावड़िया वेठा हाणे मां कारों कर एहतिजाजी मुज़ाहिरे जो ऐलान कयो आहे। थरपारकर में
सिंध जी सूह, सिंध जे तारीख़ी वर्से ते एहतिजाज जो ऐलान कयो तो मां फेसबुक ते खोड़ सारन जा स्टेटस पे ॾिठा, पोस्टूं पे ॾिठियूं। मुल्ले के वोट वठणो आ तॾहिं मुल्लो जागियो आ। मां चयो इन्हनि खे त मां 21 तोबुनि जूं सलामी कयां। वो असांजो उस्ताद हो स्कूल जो आहे भी बीमार, अल्लाह सेहत दे, उस्ताद सिकंदर बीरानी साहब। असां जॾहिं पढ़ंदासीं 2 3 दर्जे में उस्ताद वटि, पोइ जंहिं महिल काथे का ग़लती थी वेंदी उस्ताद चवंदो दिमाग़ तव्हांजो काथे आहे पुट, डंडो खणी जो त मां तव्हांजो मथो फाड़ियां, पोइ तव्हांजो मेजालो कढां, पोइ हुनखे धोआं, पोइ हुनखे उस ते सुकायां, वरी तव्हांजे मथे में रखां त तव्हांजो दिमाग़ कमु करे। हाणे उस्ताद वारो फार्मूलो उन महिल सम्झ में न पियो अचे, हाणे अचे थो त इहो डंडो खणी ॾियो त मां हिन जा मथा फाड़ियां, हिन जो दिमाग़ मां सुकणो रखां उस ते। वोट अड़े वोट ॾिना कहिड़ा अथव? मीरो ख़ान छा सॼे कंबर शहदाद कोट में ॿेर खां अलावा का हिकिड़ी यूसी ॾिनी अथव त ॿुधायो? वो भी मौली जमाल अलाए कड़ा तावीज़ कया जो बची वियो। सजे लारकाने में का हिकड़ी यूसी ॾिनी अथव त ॿुधायो? 1000 खां वधीक नाज़िम आहिनि, म्यूनिसिपल जा चेयरमैन आहिनि, टाउन जा चेयरमैन आहिनि, ज़िले जा नाज़िम, नाइब नाज़िम आहिनि, को हिकिड़ो मुंहिंजो आहे त ॿुधायो? वोटनि में वॾा पटका ॿधाया अथव। हाणे मां वोटनि जे लाइ कारूंजर मूंखे यादि आयो आहे। 150 MPA सिंध असेंबली में को हिकिड़ो मुंहिंजो आहे त ॿुधायो? 60 MLA क़ौमी से को हिकिड़ो मूंखे ॾिनो अथव त ॿुधायो? ख़ालिद महमूद सुमरे जड़ो त जवान जो पुट हुयो ई कोन। रोऊं था साईं ख़ालिद महमूद जे लाइ, ॻोढ़ा नथा सुकन, 10 साल थी विया अञा नथो विसरे। इलेक्शन में बीठो कहिड़ा पटका ॿधाया हुअसि, का हिकिड़ी सीट ॾिनी हुअसि सिंध वारनि, हिकिड़ी इलेक्शन खटराई हुअसि। मुर्दा परस क़ौम हो तव्हां, माज़रत सां सौदागर हो तव्हां। वोट ॾियो फातारनि, ख़ाननि, नवाबनि, सरदारनि ऐं उनजे चमचनि खे। बल्दियात ॾियो फातारनि, ख़ाननि, नवाबनि ऐं सरदारनि खे। सिंध असेंबली, क़ौमी असेंबली ॾियो ज़मीनुनि, जज़ीरनि, ॿेटनि, वसीलनि खे खपाईंदड़नि खे। इक़्तिदार ॾियो सैलाब जा पैसा खाईंदड़नि खे। इक़्तिदार ॾियो नमरताए नौशीन जा लाश ॾींदड़नि खे। इक़्तिदार ॾियो सिंध जे कोयले ऐं कैस खे पीड़ारे जी जागीर सम्झंदड़नि ते ऐं तनक़ीद मौलवियुनि ते कयो। ठही पिया आहियो बाबा, जिन खे वोट ॾिना अथव तनक़ीद बि उन्हनि ते कयो। जेसि ताईं सिंध मूं ते एतमाद नथी करे, जेसि ताईं सिंध मूंखे असेंबलीअ में नुमाइंदगी नथी ॾे, जेसि ताईं सिंध जे इक़्तिदार जो बागो मुंहिंजे हथनि में नथियूं थियनि, तेसि ताईं कंहिंखे मुंहिंजे मथां तनक़ीद करण जो बि कोई हक़ कोन्हे। ॿुधनि में मायूं कोन थियूं। बेनज़ीर इनकम सपोर्ट ते वोट उहे ॾियनि, कावड़ मुल्लनि ते। राशन जे कटनि ते ईमान तव्हां खपायो, कावड़ मुल्लनि ते। हा, जिन मूंखे वोट ॾिनो, चाहे 30,000 चाहे 50,000, मां बीठो आहियां। हे मुंहिंजी गिरहबान आहे, तव्हांजा हथ आहिनि। ॿुधायो ख़ालिद महमूद खां पोइ अॼु ॾींहं ताईं कहिड़े मामले ते मां गूंगो शैतान थी करे वेठो आहियां? ॿुधायो मां तव्हांजे कहिड़े अरमान जो सौदो कयो? ॿुधायो मां मस्जिदुनि जो केस न आहे विड़ियो, मां मदरसनि जो केस न आहे विड़ियो, मां ख़त्म नबुव्वत जो केस न आहे विड़ियो, मां सहाबा जे इज्जत ऐं नामूस जो केस न आहे विड़ियो, मां क़ुरान जे इज्जत ऐं नामूस जो केस न आहे विड़ियो। त तव्हांजा हथ मुंहिंजी ॻिची मां गिरहबान पकड़ण जे लाइ तयार हा, जो मां हिसाब ॾियण जे लाइ तयार आहियां। नारा तकबीर। अल्लामा राशिद महमूद सुमरो कायद सिंध तुझी जुर्रत खे। हा ॿुधायो मां सिंध जे कहिड़े बरंदड़ इशूअ ते पंहिंजो किरदार अदा न आहे कयो? मां ॿेटनि जी, मां जज़ीरनि जी, मां वसीलनि जी, मां सिंध खपाईंदे पादर खाईंदे जा नारा न हया आहिनि त तव्हांजा हथ मुंहिंजी ॻिची मां हाज़िर हा हिसाब ॾियण जे लाइ। मां सिंध जी बाहि न आहे विसाई त मां तव्हांजे एहतिसाब जे लाइ पंहिंजो पाण खे पेश करण जे लाइ तयार आहियां। मां जज़ीरनि, मां ॿेटनि, मां वसीलनि जी जंग न आहे विड़ी। जिन मूंखे वोट ॾिनो आहे, मुंहिंजो दामन कल्ह बि साफ़ हो, अॼु बि साफ़। मुल्ले वटि अलाए काॾों पैसो आयो,
बाबा डॉक्टर ख़ालिद जा पुट अरब ऐं खरबपति आहिनि। छो इल्ज़ाम आयो मुझे मथा? हिकड़े लिखियो ₹1,00,000 जी घड़ी, 4 लखनि जी मोबाइल, करोड़ रुपए जी गाड़ी हलियो आहे। सिंध जो केस वण मजो सड़े छो थो? हिकु त रेट सही आहे, रेट ग़लति आया अथई। जांच कर, वैल्यू मुझो घटि आहे न, मुझो वैल्यू हिन खां वधीक है। ॿियो सड़े छो थो? जेकॾहिं 5-8 लखनि जी घड़ी, 5-8 लखनि जी मोबाइल, 5-4 करोड़नि जी गाॾी आहे त सड़े छो थो? मुल्लो थी न तोखे कंहिं जलियो आहे? मुल्लो थी न तोखे कंहिं जलियो आहे? सड़े छो थो? बाहि छो थी लॻई? मां बि इन्हनि वांगुरु दुबईअ में बंगला वठी सघां पियो, लंदन में बंगला वठी सघां पियो, मां बि डॉलरनि जूं फैक्ट्रियूं हणी सघां पियो, पर इहो इल्ज़ाम मुंहिंजे मथां छो लॻो आहे त वॾो पैसो अथसि, वॾो पैसो अथसि, वॾो। मां त अञा ताईं मदरसे जे घर में, मां पंहिंजे ज़ाती घर में बि न आहियां। घड़ी बि ख़ैरात जी, कपिड़ा बि ख़ैरात जा। अलाह जो कसम, मोबाइल मां ज़िंदगी में कॾहिं कोन वरिती आहे। पटको बि चंदे जो, गाॾी बि चंदे जी। अड़े बाबा, असां तव्हांजा मरणा बि खाऊं, परणा बि खाऊं। तव्हां रोज़ मरो था त मां छा कयां? तव्हां रोज़ शादी था कयो त मां छा कयां? न कयो त न खाईंदासीं। को गरीब आहे त उहो 5 रुपया तोहफ़ो थो ॾे, को साईं जमाल जहिड़ी सणबी पार्टी आहे त घड़ी थो ॾे। उज़ड़ो छो था? थियो मुला, पढ़ायो निकाह, तव्हांखे बि गाॾियूं मिलंदियूं, घड़ियूं मिलंदियूं, पर इहो इल्ज़ाम छो लॻो? इहो इल्ज़ाम हिनजे करे लॻो जो सैलाब जे ॾींहंनि में मीटिंग कोठाई वई नवंदरे जे वेझो हिकिड़े हाउस में। डीसी भी उते, एसपी भी उते, कमिश्नर भी उते, एमपी भी उते, एमएनए भी उते, वजीर आला भी उते, वजीर मुशीर सब उते। मां चयो अल्लाह ख़ैर करे, वॾी मीटिंग आहे, अल्लाह कंदो जो वॾो फ़ैसिलो थींदो त सैलाब मुतासिरीन जी वॾी वहार कंदासीं, वॾी इमदाद कंदासीं, कंहिंखे अकेलो न छॾींदासीं। मां चयो वॾी न्यूज़, वॾी ख़बर ईंदी। रात थी वई, का ख़बर ई न। दोस्त के फोन के में एसपी हो, मां चयो मीटिंग में हुए अंदर हाउस में, छा थियो? चईं सुबुह खां वठी शाम ताईं मीटिंग इहा हली, जांच त कयो त मुल्लनि पैसा काॾो आंदा आहिनि। मुल्ला पिया त पैसा विरहाइनि। मां अमानतूं अमानतदार ताईं पुॼायूं आहिनि। माण्हू जेकॾहिं मुंहिंजे मथां एतमाद था कनि, पंहिंजा ज़कात, ख़ैरात, सदक़ात, अतियात मुंहिंजे झोलीअ में था विझनि, त तव्हां बि पंहिंजो पाण खे इन क़ाबिल बणायो त माण्हुनि जे ख़िदमत जे लाइ आवाम तव्हांजे मथां एतमाद करे। ख़ुदा जो कसम, मां हिकिड़ी महफ़िल में हुउसि, हिकिड़े ॾींहं में, हिकिड़े ज़िले में 2 प्रोग्रामनि में 5.5 खां 6 करोड़ तक़सीम कयासीं। ऐं मां सम्झो अॼु जेका पैसा हुया मिलिया, माण्हुनि जी अमानत ॾेई, जान छॾाई, मथे जो सूर लथो, ज़िमेदारी पूरी थी, बसि अलाह अलाह ख़ैर सलाह सभु विया पैसा जेका आया आहिनि ज़कात, ख़ैरात, सदक़ात जा माण्हुनि जे लाइ। सुकून में हुस्त, ज़िमेदारी लही वई, ॾाढो टेंशन फ्री। सुबुह जो उथियुसि, दोस्त जी फोन लॻल हुई, साईं काथे आहियो? मां चयो फलाणी जॻह। साईं 2 करोड़ रुपया आहिनि, खयूं थो अचां, काथे तक़सीम करणा आहिनि। एतमाद हो माण्हुनि जो, छो त उन्हनि खे ख़बर आहे त इक़्तिदार तव्हां वठो, वज़ीर ऐं मुशीर तव्हां वठो, अमेरिका खां ऑस्ट्रेलिया ताईं इमदाद जा जहाज तव्हांखे मिलिया, लेकिन बिला तफरीक केर देवबंदी, केर बरेलवी, केर शियोअल हदीस, केर पीपीए जो, केर पीटीआई जो, केर जमीयत उलमा इस्लाम जो, सजे सिंध में झोलियों फैलाए, चंदा इकट्ठा करे, गरीबन ताईं इमदाद पहुंचाई, अकेली जमीयत उलमा इस्लाम पहुंचाई। ओ मूंखे वोट ॾियण वारो, ओ मुंहिंजे जमात खे 5 या 50 वोट ॾियण वारो, इत्मीनान रखो, मां तव्हांजे वोट खे शर्मिंदो न आहे कयो। मां अॼु बि कंदु फ़ख्र सां खणी बीठो, पंहिंजे बाबे जो खून खयो हुम, उनखे चयो हुम त अब्बा मुंहिंजे जिस्म में तुंहिंजो रत आहे, जेसि ताईं जीअरो हां तो वांगुरु दीन ऐं धरतीअ जी चौकीदारी कंदो रहंदुसि। लेकिन अॼु सवाल करण थो चाहियां, मल्हार काणे जे मुअज़्ज़म कॉलोनी जे जलसे में सवाल कयो त सिंध सिंध करण वारो, जज़ीरनि, वसीलनि ऐं बेटनि ते राशिद राशिद करण वारो, नम्रता ऐं नौशीन ते राशिद राशिद जो सदाऊं करण वारो, ओ
सिंध जे हर परंदड़ इशू ते मूंखे छॾण वारो ॿुधायो त तव्हांजे सिंध जे तक़सीम जो मामलो थो थिए, मां थो चवां त सिंध खपाईंदे पादर खाईंदे तव्हां सां गॾु मां थो रहां। ज़ुल्फ़कार आबाद जो मंसूबो आहे, तव्हां सां गॾु मां थो रहां। बहरिया जो मंसूबो आहे, तव्हां सां गॾु मां थो रहां। मंदरनि खे, मस्जिदनि खे, इमाम बारगाहुनि खे, दरगाहुनि खे बाहि थी लॻे, तव्हां सां गॾु मां थो विसायां। स्कूलनि में तालीम कोन्हे, तव्हां सां गॾु मां एहतिजाज ते। अस्पतालुनि में इलाज कोन्हे, तव्हां सां गॾु मां एहतिजाजनि ते। स्कूल जे मास्तरनि खे नंबर पूरा कोन्हनि, सभ खां वधीक रड़ियूं मां थो कयां। ॿुधो ॿुधो ॿुधो, सिंध जे हर इशूअ ते मां तव्हां सां गॾु थो रहां, पर क़ुरान खे बाहि थी लॻे तव्हां गूंगा शैतान छो था बणिजो। रसूलुल्लाह जे शान में गुस्ताखी थी थिए, तव्हां काॾे था मरी वञो। होली होली करण वारो, तव्हांखे होली ते गैरत थी अचे, हुजूर जे इज्जत ऐं नामूस ते तव्हांखे गैरत छो न थी अचे? तव्हांखे मंदरनि ते गैरत थी अचे, तव्हांखे सखर ऐं हैदराबाद ऐं कराची जे मस्जिदनि ते गैरत छो न थी अचे? तव्हांखे नवरता ऐं नौशीन ते गैरत थी अचे, तव्हांखे क़ुरान ते गैरत छो न थी अचे? अॼु क़ुरान खे गटर में लारकाणे में फिटो कयो वियो। अॼु सुबुह काथे हिन सिंध सिंध करण वारा मस्जिद जे लाइ रोआं त मां अकेलो, मदरसे जे लाइ रोआं त मां अकेलो, ख़त्मे नबुव्वत जे लाइ रोआं त मां अकेलो, सहाबा जे इज्जत ऐं नामूस जे लाइ रोआं त मां अकेलो, ऐं सिंध जे लाइ रोआं त सभु गॾिजी दुरंगी छोड़ दे यकरंग हो जा। जेकॾहिं बहरिया ऐं ज़ुल्फ़कार आबाद ते मूंखे तव्हां सां गॾु रोअणो आहे त मस्जिद ते बि तव्हांखे मूंसां गॾु रोअणो पवंदो। जेकॾहिं जज़ीरनि, ॿेटनि ऐं वसीलनि ते मूंखे तव्हां सां गॾु रोअणो आहे त क़ुरान जे इज़त ऐं नामूस जे लाइ तव्हांखे मूंसां गॾु रोअणो पवंदो। मां इहो नथो चवां त तव्हां क़ुरान जे लाइ न रोअंदो त मां न रोअंदुसि। तव्हां ख़त्म नबुव्वत, सहाबा जे इज्जत ऐं नामूस ऐं मस्जिद जे लाइ न रोअंदो त मां तव्हांजे सिंध जे लाइ न रोअंदुसि। तव्हां आहियो काथे? 8 सालनि में ॿुधायो त सही, मुज़ाहिरा घणा कया अथव, एहतिजाज घणा कया अथव, मुक़दमो घणो लड़ियो अथव, तारीख़ खणो। अॼु बि ख़ालिद महमूद धरतीअ जे वफ़ादारनि में नज़र थो अचे। अॼु बि ग़रीबनि, मिस्कीननि, हारिन ऐं मज़दूरनि जी जंग विढ़ंदे भौतारनि, ख़ाननि, नवाबनि जे साम्हूं तव्हांखे को नज़र थो अचे त तव्हांजो हे भाउ नज़र थो अचे। तव्हां रो या न रो, मां रोअंदुसि। तव्हां मुंहिंजे दीन जो, इस्लाम जो, मस्जिद जो, क़ुरान जो, सहाबा जो, ख़त्म नबुव्वत जो केस विढ़ो या न विढ़ो, मां कारहूंजर जो केस विढ़ंदुसि, मां नमरता ऐं नौशीन जो केस विढ़ंदुसि। पहिरीं गुज़ारिश इहा आहे त सहाबा जी इज़त करे। ॿी त हुसैनीअ ज़िंदाबाद क़यामत जे सुबुह ताईं रहंदी। ऐं टी त हुसैनी किरदार अपनायो। हुसैनी उहो जेको भौतारनि, ख़ाननि, नवाबनि, सरदारनि, दीन इस्लाम जे दुश्मननि, ग़रीबनि जे हक़नि खे खाईंदड़नि, सैलाब जे पैसनि खे भभाईंदड़नि, सिंध जे जज़ीरनि, वसीलनि, ॿेटनि, ज़मीनुनि खे खपाईंदड़नि खे वोट ॾेई करे इक़्तिदार में न आणे, बल्कि हुसैनी उहो आहे जेको उन्हनि जी रस्ता रोक करे हक़ जे आलिमनि सां गॾु मैदान ते बीही करे। हुण ॿधी आहे, अञा त तव्हां जूं रड़ियूं थियूं निकिरनि। साईं इलियास साहब त रुगो मुल्ला मुल्ला मुल्ला, अड़े बाबा अल्लाह जे ज़ात मां पुर उम्मीद हां। तहां जूं निंडरूं हाणे छो फिटियूं आहिनि? अञा बीहो, हे दरवेश, हे फ़कीर, हे मलंग, तहां जूं निंडरूं तॾहिं फिटाईंदा जॾहिं सिंध जे वज़ीर आला जे कुर्सीअ ते जमीयत उलमा इस्लाम जो जियालो बणंदो। इत्मीनान रखो, सिंध के ग़रीबन, मिस्कीनन, हारिन ऐं मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ जमीयत उलमा इस्लाम ॾींदी। लिहाज़ा टीं गुज़ारिश इहा आहे, हक़ीक़ी हुसैनी बणिजो। तयार आहियो?
ॿिनि टिनि चयो आहे इंशाअल्लाह, छो त इलेक्शन मथो आहे न, ॿिनि टिनि चयो आहे इंशाअल्लाह। बल्दियात खां पहिरियां बि ईअं ई रड़ियूं कयूं हुआ, पोइ वोट लाइ कंहिं वञी फ़रिश्तनि खे ॾिना। अब ईंदड़ इलेक्शन में तैयार आयो, जमीयत उलमा इस्लाम जा हथ मज़बूत कंदो, मुंहिंजा हथ मज़बूत कंदो, मुंहिंजे दोस्तनि जा हथ मज़बूत कंदो। अल्लाह तबारक व तआला तहांजो ऐं मुंहिंजो हामी नासिर, जिंदगी बाक़ी, मुलाकात बाक़ी, वमा अलैना इल्लल बलाग।